नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खानपुर महर खां ख़बर ॾींदा हलूं त खानपुर महर में कोरोना वायरस जो हिकु वधीक केस ज़ाहिर थियो आहे, जंहिंमें पहिरियों कोरोना में मुब्तला थी वियल नानजो मेघवाड़ जी मोहल्ले जी रवासण पीरसन औरत सकीना ज़ाल राजकुमार कोरोना वायरस जी तस्दीक थी हुई, जंहिंखे घर में आइसोलेट कयो वियो। जॾहिं त सिहत खाते जे ज़रिए मूजिबि पहिरियों कोरोना में मुब्तला थियल नानजो मेघवाड़ समेत समूरे ख़ानदान जी कोरोना टेस्ट नेगेटिव अची वई हुई। होॾां अॼोके ॾींहुं नए केस जी तस्दीक डीसी घोटकी पारां जारी कयल प्रेस रिलीज़ में कई वई। डीसी घोटकी मूजिबि मेघवाड़ पाड़े में कुछ ॾींहं अॻु नानजो मेघवाड़ खे कोरोना केस ज़ाहिर थियण ते संदसि घर भातियुनि तोड़े संदसि मोहल्ले वासियुनि ऐं जंहिं घर में औरत कमु कंदी हुई उन मरणी जूं टोटल 52 टेस्टूं करियूं वयूं से जिन मां रुगो हिकु नयो केस ज़ाहिर थियो आहे, बाक़ी 51 टेस्टूं क्लियर थी आयूं आहिनि। होॾां राब्तो करण ते डीसी घोटकी ख़ालिद सलीम ॿुधायो त कोरोना वायरस में मुब्तला पहिरीं औरत नानजो जी टेस्ट क्लियर आई है, पर असीं हिन जी टियों भेरो टेस्ट कराईंदासीं। तंहिं करे खानपुर महर में कोरोना वायरस जे मरीज़नि जी तादाद फ़िलहाल 2 आहे। जेकॾहिं अॼु जेके 2 औरतूं मुतासिर आहिनि इहा बि शहर जे मुख़्तलिफ़ घरनि में कमु कंदी हुयूं, तंहिं करे सिहत खाते तरफ़ां औरतुनि सां लाॻापियल माण्हुनि जी टेस्ट कराइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़